पंहिंजावेरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोड जी पूरी मालूमात तव्हांखे ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दरअसल दोस्तों, हाणे अञा काफ़ी किस्तनि ताईं सांवल इहा ई कहाणी ॿुधाईंदो रहंदो चाकर ख़ान खे अञा बि ॻाल्हि सम्झ में न ईंदी। छो त सांवल चए थो आहिस्ता आहिस्ता हिन जे ज़हन में उहा ॻाल्हि विहायां जी हिन जो पूरो शक हसीना ऐं जाबिर ऐं रुंडे ॾे मोटी वञे ऐं हिन खे असली पंहिंजा क़ातिल मिली वञनि। बहरहाल चाकर खे अञा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। मां पोइ किस्त में तव्हांखे मां ॿुधायो त काफ़ी किस्तनि ताईं हिन जो सीन हलंदो रहंदो ऐं काफ़ी किस्तनि ताईं इहा कहाणी हलंदी रहंदी। बहरहाल ईअं ई थियो, तव्हां ॾिठो आहे अॻिते बि ईअं ई कहाणी हिननि जी अञा हलंदी रहंदी, छिका हलंदी रहंदी। ऐं होॾां जाबिर वारा जेको आहे न उनजो बैकग्राउंड ॾेखारियो वेंदो, हसीना जो बैकग्राउंड हर किस्त में 2-3 सीन पुराणा ॾेखारिया वेंदा, 2-3 सीन नया ॾेखारिया वेंदा। हाली जेसीं ताईं मामिलो क्लियर न थिए असांखे ॾींदा इजाज़त। दोस्तों, अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻी त महिरबानी करे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां कंहिं ॿिए वीडियो में। वॾियूं तव्हां जूं महिरबानियूं।